अदी ज़ैनब हाणे रोअण मां छा हलंदी हा तूं पाण खे कमज़ोर करे विझंदी अदी किरण असांजे एतमाद खे एॾो वॾो धोखो ॾींदी इहो त असां कॾहिं सोचियो बि न हुयो। बसि अदी किरण त असांजे घर खे बि ऊंधाए करे छॾियो। मूं त तॾहिं बि चयो हुयो पर सभु मूंखे कूड़ो करे ऐं किरण खे सचो सम्झो। बसि पोइ मां रोई रोई माठ करे वेही रहियमि पर इब्रार जो रूह अॼु बि मूंखे चवंदो आहे त मुंहिंजी कातिल किरण आहे, अमा किरण आहे। कुलसूम गुज़रियल वक़्त खे यादि करे छो थी पाण खे परेशान करी ऐं भाॼाई ज़ैनब खे बि पिशेमान थी करी। उहा बेरहम घड़ी मूंखां किथे विसरी आहे आबिद। अॼु बि उहा घड़ी मूंखे यादि आहे जॾहिं इब्रार पुट जो लाश आबिद किरण असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। पता मूंखे ख़बर न हुई त किरण नांगण आहे। जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा न त ॼमंदे ई मुंडी मरोड़े विझांस हा। ऐं अॼु इहे ॾींहं ॾिसणा कोन पवंदा। पता मूंखे माफ़ कयो। भाॼाई तूं पाण खे मयारी छो थी सम्झी? असां सभिनी जी मयारी त किरण आहे। अॼो गुलाब त किरण खे साह खां बि वधीक भाईंदो हो। बसि अदा हुन जी लाड ऐं प्यार त किरण जो मथो ई ख़राबु करे छॾियो। जंहिंखे जीअ खां वधीक मिठो घुरंदो हो उहा ई ॾाइण मौत जो कारण बणियसि। ख़बर नाहे त पाण बि हाणे किथे वञी ख्वार थी हूंदी। भाॼाई किरण असांजे लाइ हाणे मरी वई। किरण खे यादि करे रोअण असांजे लाइ गुनाह बराबरि आहे। किरण असांजी इज़त खे कहिड़ा चार चंड हणी वई आहे जो यादि कयूंसि। किरण असांखे किनो करे वई आहे। हा दा किरण खे ईअं करण कोन घुरिबो हो। किरण खे मूं पंहिंजे पुट जे खून जो हिसाब पंहिंजे भाउ जे करे माफ़ कयो हो पर पंहिंजे भाउ जे खून जो हिसाब किरण खां क़यामत जे ॾींहुं बि वठंदुसि। जानवर चितो थींदो आहे त पंहिंजे मालिकनि खे त सुञाणींदो आहे न पर किरण त उन्हनि जानवरनि खां बि किरियल कमु कयो आहे। किरण ख़ुदा जी मार पवंदई जो असांजा आंडरा साड़े वई। असांजे प्यार में कहिड़ी कमी हुई? जेस ताईं ही सच न ॻाल्हाए तेस ताईं जिस्म ते बाहि जी बठी बारे छॾियोसि ऐं जेकॾहिं हिन जी ज़बान न खुले त हिन खे बिजली जूं छाटूं ऐं ट्रिच कंदड़ तेल बि हिन ते इस्तेमाल कजांइ। जी सर। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।